तो के मामा साईं ना मिले चादा। अच्छा ये तो है मामू। हां माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम मामा साईं। वालेकुम अस्सलाम। शायो मामा जो खैर अल्हम्दुलिल्लाह अच्छा ला खुशायो खैरा इंशाल्लाह। चल देव बाबा ठीक है वकी अचण थिया दोस्त वञो पिया कंहिं कम सां जी वरी सोचियमि त मामा साईं सां मिलियो वञा। सही है बाबा मामा साईं कुछ पैसनि जी ज़रूरत हुई पोइ सोचियमि त मामा साईं को वञी वठी अचां ॿिए खां छो घुरां उधारा खपंदा वरी वापसि कंदुमि। हलिया बाबा वे अची ते तोखे पैसा था खपनि न हलिया हाँ बाबा पैसा था खपनि जी सर हाँ बाबा कहिड़ा तोसां लिखा न जब बच्चन खे पैसा बाबा उधारा न ॾिबा नहीं तो खणी वञ ॾिठई मुंहिंजो मामा साईं। हाँ यार तव्हांजो मामू वाकई दरिया दिल इंसान है माशाल्लाह। अहिड़ा मामा तला से हर कंहिंखे ॾे। सामो यार चाचे जो होता का जी चाचे सां तव्हांखे मिलाया। यार इहा उतां मुंहिंजी ॾिठल आहे हफ़्तो खन अॻु में इहो भाउ ख़ुदनि सां गॾु वियुमि शायदि ख़ुदनि जो मामू आहे तव्हांजो चाचो। हा अच्छा हलो हलो यार माण्हू दिलरुबा आहे। हा यार अस्सलाम वालेकुम चाचा साईं। वालेकुम अस्सलाम चाचा साईं खुश आयो। खैरा साईं तव्हां ख़ुशि आहियो खैरा अल्हम्दुलिल्लाह वॾो ख़ुशि हो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह खुश हाँ तबियत सही अथसि अल्हम्दुलिल्लाह। तो कीअं अचण थियो हाल अहवाल ॾियो चाचा साईं बाबा साईं खे चई चई बीठो आहे मोबाइल वठी ॾे मोबाइल वठी नथो ॾे। बाबा हुनजी बि का मजबूरी हूंदी गुरबत जो दौर थो हले बाबा शायदि मतां आधे वॾे वटि पैसा न हुजनि पैसा तोखे मां थो ॾियां वञी मोबाइल वठ अचे चाचा तुंहिंजी वॾी महिरबानी वॾी महिरबानी चाचा वॾी महिरबानी। चाचा साईं मां हींअर ई मोबाइल वठी थो अचां पहिरीं सेल्फी तव्हां सां कढंदुमि अची। 1 साल खां पोइ अरे हे तुंहिंजो चाचो पंधु पियो अचे हिनखे खयां हलो न हथ बि न वीचारे चाचो आहे न तुंहिंजो। न दा मुंहिंजो चाचो कोन्हे बाबा जो सौट आहे इन जे करे असां चाचो चाचो चवंदा हुआसीं हिनखे। केरु खणे एॾनि पोड़नि खे हिकु त बाइक ते वेहण बि हिनजो औखो आहे। यार पोइ बि जहिड़ो तहिड़ो आहे तव्हांजो चाचो यार खयूं हलूं हा बहितर हुयो। छॾ छॾ यार तूं एॾो रहम दिल नथी मूंखे देरि पई थिए। तव्हांजी मर्ज़ी आहे त यार ख़ुदि हू तव्हांजो मामो वेठो न आहे रस्ते ते। छॾ किथे आहे मुंहिंजो मामो सौटनि जो मामो आहे मिड़ई मामो मामो सॾींदा हो। न यार मां वञांसि थो हाल वाल वठां कचहरी करे ईंदुमि तूं हली त तुंहिंजो मामो आहे। न न तूं वञी कचहरी करेंसि मां कोन थो हलां। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम अस्सलाम बाबा मां तोखे सुञातो न चाचा मां तव्हांजे भाइटे ऐं भाणेजे जो दोस्त आहियां। कुझु वक़्तु अॻु में तव्हांजे उतां करे तव्हां सां मुलाक़ात मुंहिंजी थियल आहे पर चाचा ही तव्हांजा हिणा हाल कीअं थिया। अबा हे मां सम्झंदुसि पैसो जेको आहे सो हथनि जी मेर आहे। अबा मां हिन शइ खे अहमियत घटि ॾींदुमि पर न पुट ईअं न हो। मूंखे हाणे ख़बर पई आहे कि जिस्मनि ऐं नसुलनि खे साफ़ करण जे लाइ साबुण आहे। हाणे ही मूं वटि पैसो कोन्हे ईअं सम्झ त ॼण पंहिंजा जेके मुंहिंजा रिश्तेदार आहिनि उन्हनि खे ॼण मुंहुं मां धप थी अचे। हे शइ मूंखां रुसी वई आहे ॼण चओ त मूंखां सभु कुझु जेके मुंहिंजा रिश्तेदार आहे उहे ॼण मूंखां रुसी आहे। मां हिन जो क़दुरु न कयो मां हिन खे ईअं उॾारियो ऐं पंहिंजा रिश्ता ऐं दोस्तियूं मां निभाईंदुसि। पुट अॼुकल्ह ही शइ मूंखां रुसी वई आहे हिन जो हक़ बि आहे रुसण ऐं मां हिन खे हथनि जी मेर सम्झंदो। जंहिं वटि ही शइ आहे पुट उन जे माण्हू ऐबनि ॾे न आहिनि ॾिसंदा
निवड़ी ऐं हुननि खे अदब सां मिलंदा। जॾहिं हे मूं वटि हूंदो तॾहिं परे परे जा दोस्त ऐं मिट माइट मूंखे पंहिंजो सम्झंदा ऐं मूंखे वॾी अहमियत ॾींदा। पुट हे ॾिसींदो, हे तमामु वॾी शइ थी। मुंहिंजो तव्हां नौजवाननि ऐं बच्चनि खे इहो अर्ज़ु आहे त वक़्तु ऐं पैसे जो क़दुरु कयो, न त बच्चा ही हालत थी वेंदव, ही हालत थी वेंदव, ही हालत थी वेंदव। चाचा तव्हां जूं ॻाल्हियूं बिल्कुलु हक़ीक़त ते आहिनि, पर यार तव्हांजी हीअ हाल ॾिसी मूंखे ॾाढो दुख थियो। ही कुझु मुंहिंजी तरफ़ खां मतिलबु न बाबा, मां पिनण वारो न आहियां, मां महिनत मज़दूरी करे असां खाइण वारा आहियूं। तव्हां पाण वटि रखी छॾियो, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। चाचा वठो, को मसइलो न आहे। न साईं, इहो तव्हां रखी छॾियो।